अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जी अॼु तव्हांखे धमाकेदार कहाणी ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजे यूट्यूब चैनल ते न आहे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो दौलाब ड्रामे में सही निशार शाह भी कमु करे रहियो आहे ऐं पीरू आहे प्यार जो पैसी उहो बि कमु करे रहियो आहे ऐं अब्बास जेको पीरू सां गॾु हो ज़ाहिर ज़िंदगी में उहो बि कमु करे रहियो आहे। ऐं ॿिए पासे हिकु तकरार ड्रामे जी बहितरीन अदाकार वक़्त बि इन ड्रामे में कमु करे रहियो आहे ऐं रमशा शहज़ादी ऐं शमा मंगी भी इन में कमु करे रहिया आहिनि। तो कुझु ज़हर ज़िंदगी जा अदाकार ऐं कुझु तकरार ड्रामे जा अदाकार हिन में गॾियल अथव। इनशाला हीउ ड्रामो एतिरो मज़ो कंदो जो तव्हांखे धूम मचाए छॾींदो ऐं हिन जो डायरेक्टर अथव फरहंद मलिक उर्फ़ खजू। ऐं दोस्तों हिन जी हाणे जल्द खां जल्द प्रोमो ईंदी ऐं प्रोमो खां पोइ हिन जी एपिसोड ईंदी ऐं उन जी एपिसोड 1 पोइ ईंदी। प्रोमो में हर शइ ॾेखारे वेंदो। इनशाला तव्हां प्रोमो ॾिसंदो त तव्हांखे होश उॾारे छॾींदो, मतिलबु तव्हांजा थकी लाहे छॾींदो। असांजी हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं।